सिंध जे कणक स्कैंडल जो वॾो धमाको खणी आया आहियूं। कमिश्नर सखर जी ॻुझी रिपोर्ट में कणक ज़ख़ीरो कंदड़नि जा वॾा नाला कंहिं बचायो कणक माफ़िया खे, उहे राज़ ॾिसण लाइ असां सां आख़िर ताईं गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हुआ जीएम खोखर, मां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। हूअं त सिंध जो ई ख़ुराक खातो ख़रबनि जी करप्शन में माखी जियां टमटार लॻो पियो आहे। हूअं त सिंध जो ख़ुराक खातो ख़रबनि जी करप्शन में माखी जियां टमकार लॻो पियो आहे। उन्हनि जे नेमतनि जे करे अॼु ग़रीब खे फ़ी किलो अटो 150 रुपया मिली रहियो आहे। उते करप्शन जी गंगा में नंढनि मुलाज़िमनि खां वठी भोतारनि जा हथ मुलवस हुजण जा बि इशारा मिलंदा रहिया आहिनि। पर थींदो हमेशह उहो आहे त हमेशह भोतार आज़ाद थी वेंदा आहिनि ऐं नंढा मुलाज़िम फासियो वञनि। अॼु जंहिं तहक़ीक़ाती न्यूज़ ॾेई रहिया आहियूं उन में वॾा इंकशाफ साम्हूं आया आहिनि। सिंध में कणक जे नाले ते आख़िर छा थी रहियो आहे? छा अरबें रुपयनि जी क़ौमी असास खे कुझु बाअसर माण्हुनि जे हवाले कयो वियो आहे? छा सरकारी छापनि खां अॻु ई गोदाम ख़ाली कराया विया? छा सरकारी अहलकारनि मां उहे ई कंहिं मुबीना तौर ते ॻुझी मालूमात वापरनि ताईं पहुचाई? ऐं सभ खां अहम, आख़िर अहिड़ो कहिड़ो मामिलो हो जंहिं बैदि सखर डिवीज़न में कमिश्नर खे पाण सिंध जे चीफ सेक्रेटरी ॾांहुं इंतिहाई ॻणती वारी रिपोर्ट मोकिलणी पई? अॼु असीं अव्हांखे अहिड़ी सरकारी दस्तावेज़ जी अंदरि वठी हलंदासीं जंहिं में न सिर्फ़ु संगीन इल्ज़ाम आहिनि पर सरकारी ऑफिसरनि जी मुअतली, असिस्टेंट कमिश्नर जी बदिली, मुकमल जांच जूं सिफ़ारिशूं बि शामिल आहिनि। हीअ का अफ़वाह न पर हीअ हिकु सरकारी रिपोर्ट आहे। पर यादि रखो, हिन रिपोर्ट में दर्ज इल्ज़ाम अञा जांच हेठि आहिनि ऐं लाॻापियल ऑफिसरनि खे पंहिंजो मौक़िफ़ पेश करण जो हक़ हासिलु आहे। कहाणी जी शुरूआति कीअं थी? जॾहिं सिंध हुकूमत कणक जे ज़ख़ीरनि अंदोज़ी ख़िलाफ़ मुहिम शुरू कई त उमेदु हुई त गैर क़ानूनी ज़ख़ीरनि ते वॾा हथ पवंदा। ज़िले इंतिज़ामिया, फूड खातो ऐं इंटेलिजेंस इदारा सरगर्म थी हुया। पर उन दौरान हिकु अहिड़ी ॼाण साम्हूं आई जंहिं सॼी मुहिम खे सवालनि जे घेरे में आणे छॾियो। रिपोर्ट मूजिबि ॻुझनि ज़रियनि ॿुधायो त ख़ैरपुर ज़िले जे गंबट वारे इलाइक़े में कुझु वापारी पंहिंजे गोदामनि मां कणक तेज़ीअ सां पए ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया आहिनि। उहो सभु कुझु उन वक़्तु थी रहियो हो जॾहिं सरकारी छापनि जी तयारी जारी हुई। सुवालु उहो पैदा थिए थो त वापारनि खे ख़बर कंहिं ॾिनी? कमिश्नर सखर जी रिपोर्ट मूजिबि इब्तिदाई जांच मां शक ज़ाहिर थियो त फूड खाते जे कुझु अहलकारनि मुबीना तौर ते कार्रवाई खां अॻु वापारनि खे इतला ॾिनो। जेकॾहिं उहा ॻाल्हि सही साबित थी वञे थी त उन जो मतिलबु उहो थींदो त सरकारी मुहिम अंदरि ई मालूमात जो लीक थियण थी रहियो हो। रिपोर्ट में उहो बि लिखियलु आहे त कुझु हंधनि तां कणक जा ज़ख़ीरा मुबीना तौर मुंतक़िल कया विया, जंहिंसां एंटी होल्डिंग मुहिम जो असराइयत ज़ाहिर थी। रिपोर्ट में जांच लाइ जिन फूड इंस्पेक्टरनि जा नाला शामिल कया विया आहिनि उन्हनि में शाहिद बलोच फूड सुपरवाइज़र, नदीम शेख फूड सुपरवाइज़र, खलील मेमण फूड सुपरवाइज़र, नासिर अहमद मेमण फूड सुपरवाइज़र, वहीद शेख फूड सुपरवाइज़र शामिल आहिनि। रिपोर्ट मूजिबि इन्हनि ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच जी सिफ़ारिश कई वई आहे। वहीद अहमद शेख बाबति रिपोर्ट में वधीक इल्ज़ाम आहे त हिन मुबीना तौर एंटी होल्डिंग ऑपरेशन सां लाॻापियल एहसास मालूमात ज़ाहिर कई। उहे सभु इल्ज़ाम रिपोर्ट में दर्ज आहिनि। इन्हनि जी तस्दीक या तरदीद जांच खां पोइ थींदी। रिपोर्ट में गंबट जे असिस्टेंट कमिश्नर सलाहुद्दीन ग़मरो बाबति बि सवाल उथारिया विया आहिनि। रिपोर्ट मूजिबि ज़ब्त थियल कणक खे वक़्तसर सरकारी गोदामनि ताईं मुंतक़िल न कयो वियो। एंटी होल्डिंग मुहिम जी रफ़्तार मुतासिर थी। केतिरा ई वापारी पंहिंजा गोदाम बंदि करे हलिया विया। वधीक क़ानूनी क़दम खणण बदिरां सिर्फ़ु गोदाम सील करण ते ज़ोर ॾिनो वियो। इन्हनि सबबनि जे बुनियाद ते कमिश्नर संदसि बदिली जी सिफ़ारिश कई। सिंधवासियो, हीउ मामिलो आम माण्हुनि लाइ छो अहम आहे? कणक सिर्फ़ु हिकु फ़सुलु नाहे, हीअ हर घर जी मानीअ सां जुड़ियलु आहे। जेकॾहिं ज़ख़ीरो अंदोज़ी ते ज़ाब्तो न रही त मार्केट में मसनूई खोट पैदा थी सघे थी। उते अटे जूं क़ीमतूं वधी सघनि थियूं। आबादगार ऐं सारफ़ ॿई मुतासिर थी सघनि था। हुकूमत जी पॉलिसियुनि ते एतमाद छो घटिजी रहियो आहे? रिपोर्ट छा सिफ़ारिश करे रही आहे? रिपोर्ट मूजिबि असिस्टेंट कमिश्नर सलाहुद्दीन ग़मरो जी बदिली कई वञे। नामज़द फूड इंस्पेक्टर खे
जांच मुकलव थियण ताईं मुअतल करण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं शफ़ाफ़ ऐं गैर जानबदार जांच कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। इन सां गॾु एंटी होर्डिंग मुहिम खे वधीक मज़बूत बणाइण जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्ट में केतिरा ई सवाल रहनि था। छा कणक वाक़ई वॾे मक़दार में मुंतक़िल थी? छा मालूमात वाक़ई लीक थी? छा हुकूमत हिन रिपोर्ट ते अमल कंदी? छा जांच खां पोइ इल्ज़ाम सही साबित थींदा या रद्द थी वेंदा? इन्हनि सवालनि जा जवाब अञा अचणा आहिनि, पर हिकु ॻाल्हि वाज़े आहे त जेकॾहिं अहिड़ियुनि रिपोर्टनि ते शफ़ाफ़ जांच न थी त अवाम जो एतमाद मुतासिर थींदो ऐं जेकॾहिं इल्ज़ाम ग़लति आहिनि त लाॻापियल अमलदारनि खे इंसाफ़ मिलण बि ओतिरो ई ज़रूरी आहे। जेकॾहिं अव्हांखे असांजी तहक़ीक़ाती रिपोर्ट पसंदि आई हुजे, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं फेसबुक खे फॉलो करणु न विसारिजो। ख़ुदा हाफ़िज़।